सचो सतराम। पाठ साहब साई विस्पजे सुहाने समय में उन सच साईं जी रामत पाइण जे लाए सनत दावन में आई हूँ। सोड़ी प्यार भरी घड़ियुनि में सभी भावरन भेनरुन ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वादा। साई विस्पत यानी उन्हीं सच्चे साईं जे रामतुन में साओ सताबो थिया उनजी आशीर्वाद ऐं रहमत के पाए साओ सताबे थियण जो मकसद है त असां जेतिरो ॿाहिरि ख़ुशि ऐं ख़ुशहाल हुजो, जेतिरो ॿाहिरि सुखी हुजो, उनखां कई गुना वधीक असांखे अंदर में आनंद हुजे, अंदर में ख़ुशी हुजे। असो जीवन सिर्फ ॿाहिरि ॾेखारण जे लाइ न, पर अंदर में बहकंदो रहे, अंदर में मुस्कुराईंदो रहे, अंदर में खुशियुनि सां भरियल रहे। छाकाणि त जेसि ताईं असांजो अंदर आनंदित न हूंदो, अंदर में असांखे खुशी न हूंदी, ॿाहिरी खुशी का असां ॾिसण में चङा लॻंदासीं पर पाण ई बेज़ार हूंदासीं। ठीक ईअं जीअं असांजी तबीयत सही न हुजे, ॿाहिरि केतिरा ई ताम लॻा रहे, केतिरो ई बहितर खाधो हुजे, स्वादिष्ट हुजे, चङो हुजे, पर जेकॾहिं तबीयत सही न हूंदी त सभु खाधे खे ॾिसंदे बि असांखे कंहिं मां ख़ुशी कोन मिलंदी। हिकु गिराई बि अंदरि विझाइण जे लाइ तयारु न हूंदासीं, अञा मुंहुं मलूल पियो हूंदो, अञा अंदर में खाधे जे वठण खां वधीक अंदर मां कुछ बार महसूस थी, बोझ महसूस थी, ऐं जेकॾहिं थोरो कुझु निकितो बि थिए त गंद हूंदो। साॻे नमूने असां ॾिसंदासीं असांखे जेकॾहिं अंदर में आनंद न हुजे, अंदर में ख़ुशी न हुजे, त ॿाहिरियूं सभु चीज़ूं बेकार लॻंदियूं। पंहिंजो पाण सभिनी चीज़ुनि खां तंग थी वेंदा आहिनि। तंहिंजे करे असां कॾहिं बि भुलिजी करे पंहिंजे अंदर जे आनंद खे न विञायूं। इन करे ॿाहिरियां पदार्थ जेके बि थींदा आहिनि, माल मिल्कियत जेको बि थींदो आहे, पैसो वग़ैरह जेको बि थींदो आहे, उहो ख़ुशी सां वास्तो रखंदो आहे, उहो सुख सां वास्तो रखंदो आहे।
पर अंदर असांजो आनंद सां वास्तो रखंदो आहे। ख़ुशी या सुख जो मक़सदु आहे। कंहिं महिल अची बि सघंदी आहे, वञी बि सघंदी आहे। भई काई चीज़ आहे, असां काई चीज़ वठण जी कईसीं, गाॾी हुजे, घर हुजे, जॻह हुजे, कुझु बि हुजे, एसि ताईं जी औलाद हुजे, ॿार हुजनि, कुझु बि हुजे, असां जेकॾहिं वठण जी कईसीं, उहो मिलियो त पोइ कुझु वक़्तु ख़ुशी थींदी। थोरे वक़्त खां बाद असां पाण उन रुली ॻोल्ही वेंदासीं, जेको बि आहे सभु कुझु हुन रिली मिली वेंदासीं। उहो असांखे ख़ुशी ज़्यादा देरि महसूसु न थींदी। ऐं जेकॾहिं उहा मिली त ठीकु, न मिली त दुख थींदो। जेकॾहिं आई वरी हली वई तॾहिं बि कंहिं महिल दुख ॾींदी, कंहिं महिल सुख ॾींदी। तंहिंजे करे सुख ऐं ख़ुशी जो वास्तो दुख ऐं ग़म सां लाज़मी रहंदो ई आहे। उहे ॿई बराबरि बराबरि हलंदा आहिनि। जेका चीज़ ख़ुशी ॾेई सघे थी उहा ग़म ॾेई सघे थी, जेको सुख ॾेई सघे थी उहा दुख ॾेई सघे थी। छाकाणि ॿिन्ही जो ॿाहिरि सां वास्तो आहे, पर अंदर जो वास्तो आनंद सां रहंदो आहे, जो ख़ुशी सां न रहंदो आहे। उनजो वास्तो आहे भई अंदर सां अहिड़ा हुजो, आहे बि ठीकु त न आहे बि ठीकु। ॿिन्ही हालतुनि में असांजो अंदर बहकंदो रहे, उन्ही खे आनंद चयो वेंदो आहे। आनंद जो वास्तो ख़ुशी सां कोई बि कोन्हे, ॿाहिरि सां कुझु बि कोन्हे। आनंद जो मक़सदु असांजे अंदर सां वास्तो आहे। यानी असां उन सोच सां हुजूं भई मूंखे पाण खे पतो न हिकु साथ खयो आहे या ॿियो न खणंदुसि या न खणंदुसि। लेकिन मूंखे पंहिंजो ई पतो कोन्हे, मां ॿिए जे लाइ छा चई सघंदो आहियां। इन करे जेके श्वास आहिनि, जेको वक़्तु आहे, उन्ही खे मां सफ़लो कयां, उनखे बहितर कयां, उनखे चङो केतिरो बणायां। ऐं पोइ जेकॾहिं उन वक़्त खे असां बहितर कंदा त पोइ आनंद सां गॾु ख़ुशियूं पंहिंजो पाण अचणु शुरू थी वेंदियूं। छाकाणि असां सभु इंसान कर्मनि ते बि यकीन रखंदा। जहिड़ा कर्म हूंदा तहिड़ो फल मिलंदो। जेकॾहिं असांखे अंदरि में आनंद हूंदो, ख़ुशी हूंदी, असां सभु कुझु चङो ई कंदे हलंदासीं ऐं चङो कंदासीं, फल असांखे मिलणो ई आहे। ऐं जेकॾहिं कर्म चङा न कयूं, असांजा कर्म चङा न थियल हुजनि, ऐं पोइ असां ॾिसंदा आहियूं काफ़ी दफ़ा थींदो आहे कंहिं चीज़ जे लाइ असां केतिरी कोशिशि कंदा आहियूं। कंहिं माण्हू खे ॾिसंदा आहियूं एॾो होशियारु हूंदो आहे, एॾो अकुलमंद हूंदो आहे, एॾो सियाणो हूंदो आहे, एॾो समझदार हूंदो आहे, एॾो महिनती हूंदो आहे, कंहिं ॿिए खे सलाह ॾींदो आहे त उहो बि केतिरी तरक़ी करे वेंदो आहे, उनखे बि केतिरी लॻंदी आहे। पर उन माण्हू खे पाण खे ॾिसंदा आहियूं सदाईं वीचारो सॼी ज़िंदगी ईअं गुज़ारींदो, एॾी महिनत, एॾी कोशिशि, एॾियूं ॿियनि खे सलाहूं ॾे, एॾो समझदार, एॾो सियाणो, ॿिए खे सलाह ॾे, उहो किथे पहुची वञे, पर पाण उते जो उते हूंदो। छाकाणि त उनखे पंहिंजा कर्म साथ न ॾींदा। उन जहिड़ा कर्म न थियल हूंदा आहिनि जेको उनखे उहा मोच ॾे, या वरी कर्म पोयां उल्टा थियल हूंदा आहिनि, उहे पंहिंजो कर खणी करे बीह रहंदा आहिनि। तंहिंजे करे जेकॾहिं असांखे अंदरि में आनंद हूंदो, अंदरि में बहितरी हूंदी, चङाई हूंदी, त पोइ जेतिरो असां अंदरि में ख़ुशि हूंदासीं उनखां कई गुना वधीक ॿाहिरि ख़ुशि हूंदासीं। छाकाणि त असांजा सभु कम चङा पंहिंजो पाण थींदा हलंदा।
ऐं इन करे ई असां उन सच साईं जी दामन में ईंदा आहियूं। छाकाणि असांखे पतो आहे असांजे अंदर जो वास्तो असांजी आत्मा सां आहे, असांजे रूह सां आहे। ॿाहिरि जो वास्तो असांजे शरीर सां, असांजो मन सां आहे। इन करे शरीर ऐं मन कंहिं वक़्त में सुखी ऐं दुखी थी सघनि था, कंहिं वक़्त में ख़ुशी ऐं ग़म खे पाए सघनि था। ऐं मन त असांजो अहिड़ो हूंदो आहे जो हिकदमि उते जो उते मौक़े में त फल ॾींदो आहे। दुनिया में असांजो मन हिकिड़ी अहिड़ी चीज़ आहे जेको मौक़े ते फल ॾींदो आहे। बाक़ी ॿिया कम जेके बि हूंदा आहिनि, जेतिरा ई कर्म आहिनि, सभु पंहिंजे वक़्त सां फल ॾींदा आहिनि। पर मन मौक़े जो उते फल ॾेई छॾींदो आहे, देरि न कंदो आहे। असां कोई चङो कमु कयूं, कोई बहितर कमु कयूं, जेसिताईं कंहिंखे पतो पवे, को ॿुधे, को प्रशंसा करे, को तारीफ़ करे, या उन कर्म जो को फल चङो मिले, असांखे ख़ुशी मिले, कुझु हथु अचे, उहो टाइम लॻंदो आहे, उन वक़्तु फल कोन मिलंदो। जेकॾहिं कोई ग़लति कमु कयूं, जेसिताईं गिला थिए, कंहिंखे पतो पवे, कोई सज़ा मिले कोन हुते, या उन कर्म जो को फल मिले, उनखे पतो न आहे केतिरो टाइम लॻे। पर मन वीचारो अहिड़ो आहे, उते जो उते रखी छॾींदो आहे। असुलु देरि न करो, को कमु ई न कयूं, छड़ो सके चङी ॻाल्हि सोचूं, बहितर वीचार सोचूं, मालिक खे यादि कयूं, कोई चङाई कयूं, कोई सोचूं कोई चङाई कयूं, भलाई कयूं, हिन सां बहितरी कयूं, हेतिरो कोई चङो कमु कयूं। अञा सिर्फ़ु सोचींदा वञूं, करूं कुझु बि न। असां ॾिसंदासीं चङियूं ॻाल्हियूं सोचींदे सोचींदे ईअं अंदरि बहकंदो हलंदो, ईअं अंदरि में तरंगूं उथंदियूं, चहिरो बहकी उथंदो, ख़ुशी एॾी महसूसु थींदी, ॼण सॼो कमु करे छॾियो आहे, हिकदमि असां बहकी उथंदासीं। यानी सोचण सां ई मन पंहिंजो फल ख़ुशी जो ॾेई छॾींदो आहे। कंहिंजे लाइ ग़लति भाव रखूं, ग़लति सोच रखूं, साड़ रखूं, जलन रखूं, हसद रखूं, कंहिंजे लाइ ग़लति भाव रखूं, अञा कयो सही कुझु कोन्हे, पतो ई कोन्हे, ख़्यालनि में ईंदे ईंदे ईअं ई चहिरो सड़ंदो वेंदो, मुंहुं मलूल थी वेंदो, अंदरि परेशानी, टेंशन, ॾुख हेॾा ईंदा वेंदा, सॼो पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदासीं। यानी मन असांजो अहिड़ो आहे, बसि उन वक़्तु हलायो, मौक़े ते फल जेको ई चाहे। इन करे सुख ऐं दुख सां ॿई वास्तो रखंदा आहिनि। जहिड़ी सोच रखो, बसि ओड़ी महिल ॾेई छॾींदो। छड़ो वीचार करो कंहिंसां चङाई कयां, बसि ओड़ी महिल बहकाए उथंदो। वीचार कयो कंहिंखे साड़ा, साम्हूं वारे खे पतो ई न हूंदो, पाण खे साड़े रखंदो। इन करे मन जो बि सुख ऐं दुख ॿिन्ही सां वास्तो, ऐं तन जो बि सुख ऐं दुख ॿिन्ही सां वास्तो हूंदो आहे। हलंदे हलंदे ख़ुशियूं जूं चङूं जूं बि ॾिसे त कोई ठोकर अचे न अचे, छड़ो आंगुर दर में अची वञे, बंदि कंदे तॾहिं सॼो कमु लाहे रखंदी, उते जो उते, उते जो उते। ऐं इन करे जंहिंते हथु लॻे, उते जो सिर्फ़ु हथु लॻण सां ई पंहिंजो सुख ऐं दुख ॾेई छॾींदी, जेको बि आहे। कोई चङी चीज़ ते हथु लॻे, पंहिंजो पाण बहकाइण लॻंदी, ईअं ई बसि ओड़ी महिल थोरो कोई परायो बंगलो हूंदो आहे, कोई पराई चीज़ हूंदी आहे, कोई परायो महल वेंदा आहियूं, घुमणु वेंदा आहियूं, पतो आहे पंहिंजो कुझु बि कोन्हे, लेकिन उन सां फोटू ईअं कॾहिं न खणूं, सभु सां पाण पतो ई कोन्हे हूंदो। पतो आहे न महल पंहिंजो आहे, न उहो वण पंहिंजो आहे, न बाग़ पंहिंजो आहे। जिते घुमणु वेंदा आहियूं, न मार्केट पंहिंजी आहे, न उहो दुकानु पंहिंजो आहे, न माल पंहिंजो आहे। उन सां गॾु ईअं फोटू कॾहिं न खणंदा आहियूं, ॼण थोरी महिल पोइ हथु लॻाईंदा आहियूं, तॾहिं बि हेॾा ख़ुशि खणंदा आहियूं, अलाए छा थींदो। इन करे मन बि सुख ऐं दुख सां वास्तो रखंदो आहे, ऐं तन बि सुख ऐं दुख सां वास्तो रखंदो आहे। लेकिन आत्मा जो जॾहिं बि नालो ईंदो आहे, रूह जो जॾहिं बि नालो हूंदो आहे, तो चवंदो सभु खां न्यारो आहे, अजर आहे, अमर आहे, उन जे लाइ अलाए छा छा चई छॾींदो, भई मुंहिंजो कंहिंसां वास्तो ई न आहे। यानी उहो पंहिंजी मस्ती में आहे, ऐं सॼो वास्तो अंदर जो आत्मा सां आहे।
असां सिंधा से असांजे अंदर में आत्मा ई आहे। कोई चवे असांखे ॾिसण में ईंदी न। कोई जहिड़ो पाण खे हुजे उहो डॉक्टर जे हवाले करे छॾे तो चवे मूंखे आत्मा ॻोल्हे ॾे। उहो सभु ज़रो ज़रो करे रखेसि। आख़िर ईअं डिक्लेयर करे सघंदो आहे भई न रहियो, बाक़ी चवे आत्मा ॾिठमि उहो नथो करे सघे। उहो आदर्श योगी ॾिसण में न ईंदी। हाँ, भाव सां ॾिसण में ज़रूरु ईंदी, प्यार सां ॾिसण में ज़रूरु ईंदी, श्रद्धा विश्वास सां ॾिसण में ज़रूरु ईंदी। उहो हिकिड़ो हाणे केस थियो कुझु साल अॻु, उहो मुंहिंजो ॿुधां पियो डॉक्टर जो, बड़ौदा जो डॉक्टर हो। मैं लिखियो हिकिड़ो ॿार हो तक़रीबन 10-12 साल जो। उनखे दिलि जी तकलीफ़ हुई, हले भले पियो, ठीक हो, चङे नमूने हुयो, पर उनखे दिलि जी तकलीफ़ हुई। ओतिरो डॉक्टर वॾो होंदे विया ॾेखारण। पोइ जीअं विया डॉक्टर ॾे तो डॉक्टर चेकअप करांसि। जीअं डॉक्टर हूंदो सभु टेस्टूं कयूं, रिपोर्टूं कयूं, रिपोर्टूं कयूं। मुंहिंजा माउ पीउ वेठा गॾु, चेयर ते आयो, उनखे चए ॿार जी हालत जेका आहे अंदरे खाने उहा ख़तरनाक हालत आई आहे, ऐं एतिरी बि थी कोन्हे जेकॾहिं मां तव्हांखे चवां त घर वञी करे सलाह करो। ऐं जेकॾहिं उहो मां ऑपरेशन कयां थो त सिर्फ़ु 3% चांस आहिनि बचण जा, 70% न बचंदो। ऐं जेकॾहिं नथो कयां त ॿार कंहिं वक़्तु बि वञी सघे थो। इन करे तव्हां हाणे जो हाणे सलाह करो त करिणो छा आहे। ॿार हिकु पल में बि वञी सघंदो आहे, थोरी देरि बि वञी सघंदो आहे, चांस बि सिर्फ़ु 3% आहिनि। इन करे त पाण में सलाह कयो। तो ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि उते सलाह कई, ॿार वेठो ऐं उते जो उते डॉक्टर खे चयूं, चए 3% तमामु घणो आहे। असां अॼु ताईं मालिक को जॾहिं बि कुझु घुरियो आहे, जेको बि कुझु थियो आहे, असांजा जेके कम हूंदा आहिनि 10% वॾी ॻाल्हि आहे। कॾहिं बिल्कुलु चांस कोन्हे हूंदो उहो ई करे छॾींदो आहे, त बाक़ी जेको आहे 3% तमामु घणो आहे। जंहिंजो चांस ई न हूंदा उहो ई असां ते रहमत करे छॾींदा। 3% असां पोइ छो हेॾो परेशान थियूं। जे मालिक खे पसंदि हूंदो त पंहिंजो पाण कंदो। तंहिंजे करे तूं ऑपरेशन कर। ऐं डॉक्टर स्टाफ खे चए ॿार खे तयारु करो। उहो पंहिंजी तयारी में लॻी वियो, ऐं जीअं ई ॿार खे स्ट्रेचर ते खणी पिया वञनि, जीअं ऑपरेशन थिएटर में पहुतो तो ॿार चयो डॉक्टर खे, चए छा आहे? मूंखे मम्मी चवंदी आहे त भॻवानु जेको आहे दिलि में रहंदो आहे, इन करे तूं मुंहिंजी दिलि जो ऑपरेशन कंदे। पोइ इन करे मां उथंदुमि तोखे पुछंदुमि, मां ॾिसजांइ मुंहिंजी दिलि में भॻवानु आहे की कोन्हे। सो ॾिसजांइ मम्मी जेको चवंदी आहे भॻवानु दिलि में हूंदा, वाकई भॻवानु दिलि में आई आहिनि, तूं ॾिसजांइ ज़रूरु। ऐं मां तोखे पुछंदुमि इहो कीअं आहे। हाणे हो त डॉक्टर हुयो, ॿार जी ॻाल्हि ते हुनजो ठीकु आहे, मां ॾिसंदुमि जेको बि आहे। हुनखे चए ॾिस मां पुछंदुमि ज़रूरु, तूं दिलि खोली दे, मम्मी चवंदी आहे रहंदो बि दिलि में आहे, इन करे मां पुछंदुमि हुनजो ठीकु आहे। सही डॉक्टर ऑपरेशन ॿार जो शुरू कयो। जीअं ऑपरेशन कंदो वियो, ऑपरेशन वैसे ई ॾुखियो हो, अॻु में ई चई चुको 3% चांस। हो तक़रीबन 1.25 कलाक 1.5 कलाक ऑपरेशन हलियो ॿार जो। ऑपरेशन कब लिखे दे दो, ऐं 1.5 कलाक में ॿार जी डेथ थी वई।
ॿाहिरि गुज़ारे वियो। डॉक्टर पंहिंजा सभु इंस्ट्रूमेंट रखिया, स्टाफ खे चई ॿार जो बादी खे टैका ॾियो, सुबुह जो बेड़ो वापसि करूं। मैटर जो माण्हू अॻु में ई चयो आहे मुश्किल आहे, जेको थियणो हो सो थियो। ऐं हुननि हिकदमि ॿार शुरू करे छॾी, टैका वग़ैरह जेके बि बंदि कनि, बॉडी खे बंदि कनि, जेको प्रोसेस हुयो पंहिंजो शुरू कयूं, पूरो कयूं। जीअं ॿार खे पे कनि पिया, डॉक्टर पंहिंजा कपिड़ा लाहे करे टंगियो, ऐं जीअं दर ते पहुतो, ॿाहिरि वञे पियो दर ते, तो ॿार जो आवाज़ आयुसि, चए डॉक्टर वो दिल में ॾिठी भॻवानु आहे की न? त जेको ॿारनि खे चयो दिल में ॾिठी, ऐं वरी हिन कन में आवाज़ गूंजो, हे वरी बीह रहियो, छा थियो? ॿार जो वरी आवाज़ आयुसि, हिकदमि मोटियो, ऐं मोटी करे पंहिंजो वरी ड्रेस खई स्टाफ खे चए ॿार जो खोलो, ऐं जेको ॿार डेथ करे वियो, मरी वियो, वरी हुनजो ऑपरेशन शुरू करे छॾियो। ऐं ऑपरेशन जेको हुनजो 1.5 कलाक अॻु में कयो, मोल ॿार जो वरी ऑपरेशन शुरू थी वियो। सभिनी जो छा थींदो भई चए करणु ॾियो, ऐं कंदे कंदे जो कलाक ॾेढ ॿियो लॻो ऑपरेशन ते, ऐं जीअं थियो आहिस्ते आहिस्ते ॿार जी धड़कण वापसि अचणु शुरू थी वई, ॿार में ज़िंदगी वापसि अचणु शुरू थी वई। तव्हांजो तक़रीबन 4.5 कलाक में ॿार मुकमिल जेको आहे हुनजो ऑपरेशन कामयाबु थियो, धड़कण वापसि आई, नशो जेको बिल्कुलु ॿार जो ऑपरेशन सफल थियो। ऐं ऑपरेशन पूरो करे उनखे चयईं त ऑपरेशन कामयाबु थियो। हुन माउ पीउ खे चयईं थी वियो सुख सां, हे सिधो मार्की ते हलियो वियो। ऐं तूं थी करे अस्पताल में वापसि आयो, ऐं वापसि अची करे जमाल ॿार जो नशो टुटो, त ॿार पुछियुसि, पहिरियों ई सवाल कयसि, चए भॻवानु हुयो? डॉक्टर भॻवानु ॾिठी मुंहिंजी दिलि में? मुंहिंजो साहु, चए साहु मां ॾिठो। चएसि पोइ कीअं हो? ओॾी महिल वरी स्ट्रेचर ते खणी आयो सिधो पंहिंजे ऑपरेशन थिएटर में, साम्हूं जिथे जो ऑपरेशन थिएटर हुयो साम्हूं ई साम्हूं, जिथे ऑपरेशन कंदो भॻवान जी तस्वीर लॻियल आहे। छाकाणि त जीअं ई ऑपरेशन पूरो कयो सिधो मार्केट वियो, हुते वञी करे भॻवान जी तस्वीर वठी आयो, अची करे हुते लॻाई। छे अॼु ताईं मां बि सम्झंदो हुउमि छा त भई मुंहिंजो कमु आहे, को भॻवान जो त आहे कोन। सभई चवंदा आहिनि भॻवानु कंदो जेको कंदो, पर मां डॉक्टर मुंहिंजो विश्वास न हूंदो भई करिणो मूंखे आहे। पर हक़ीक़त में तो जे केस मूंखे ॿुधायो त छॾो हथ मुंहिंजी चवंदा आहिनि, कराइण वारो को ॿियो हूंदो उहो साम्हूं वेठो। पंहिंजे अॼु खां बाद में तस्वीर हिते ई रहंदी, त करण वारो उहा मां पंहिंजो पाण खे सिर्फ़ु सम्झंदो आहियां, पर हक़ीक़त में का ॿी शक्ति आहे। सो हक़ीक़त में असांजो अंदर जो वास्तो असांजी आत्मा सां हूंदो आहे, ऐं असांजी आत्मा सदाई उहा ख़ुशि रहंदी आहे, हर हाल में मुस्कुराईंदी आहे। अॼुकल्ह जो दुख सुख सां जो वास्तो न हूंदो आहे। इन करे सॼो अंदरि महकंदड़ हुअणु खपे, अंदरि असांजो ख़ुशि हुअणु खपे। जेकॾहिं अंदरि महकंदो त पोइ ॿाहिरियों जीवन असांजो पंहिंजो पाण महकंदो। ऐं जेकॾहिं अंदरि में आनंद न हूंदो, असांजो ॿाहिरियों ख़ुशियूं थोरे वक़्त जे लाइ हूंदियूं। इन करे असां ॾिसंदासीं पंहिंजे जीवन में
जेतिरो मालिक असांखे निवास जो आहे जेतिरो ॾिनो अथई हर कंहिंखे पंहिंजे खाइण खां वधीक आहे। असां ॾिसंदासीं उन सांप खे सुखियो रखियो, अहिड़ी किवड़ी खे बि सुखियो रखियो, पर सभु जे हूंदे असां कंहिं चीज़ में अञा ख़ुशी न वधी सघंदा। असांखे साड़, जलन, क्रोध, ॿियाई, ग़लति भाव, कंहिंजे लाइ ग़लति सोच, उहे तमामु घणा रहंदा आहिनि। जेतिरो कुझु आहे उनजो असां कॾहिं सुख वठी न सघंदा आहियूं, असां ग़मगीन वधीक रहंदा। जेका चीज़ आहे उहा असांजो सुख न पाईंदा, उहा असांखे लॻंदी न आहे, छाकाणि त असांजो अंदरि उहो आनंद में न हूंदो आहे। इन करे असां कंहिं चीज़ में ख़ुशी न वठी सघंदा। तंहिंजे करे असां उन सचे साईं जी दामन में ईंदा, उन जी रहमतुनि में ईंदा, छाकाणि त असां चङे नमूने समाईंदा आहियूं। जीअं असांजो तन, असांजो बदन, उन खे असांखे ॿाहिरी खुराक खपंदी आहे, पर सॼी आत्मा खे उन परमात्मा जी खुराक खपंदी आहे, उन जी रहमत खपंदी आहे। उन खे जॾहिं असां नाम, ध्यान, सत्कर्मनि, चङी सोच, बहितर वीचार, पूजा पाठ, मालिक जे ध्यान में, आरती में उनमें लॻाईंदासीं, ओतिरो ओतिरो उनखे पंहिंजी खुराक मिलंदी वेंदी, ओतिरी ओतिरी उनमें शक्ति ऐं ताक़त ईंदी वेंदी। जे संसार में कोशिशि कंदा आहियूं असांजी खुराक वग़ैरह सही हुजे त असांजी सिहत सही रहे, पर जेतिरी असांजी भावनाऊं, सोच, उन मालिक जी रहमत में नाम, ध्यान, सिमरन, पूजा पाठ यकीन हूंदो, ओतिरो असांजो अंदरि शक्तिशाली थींदी, असांजी आत्मा शक्तिशाली थींदी। पोइ असां जेतिरो अंदरि में शक्तिशाली ताक़तवर हूंदासीं त पोइ ॿाहिरि सभु कुझु पंहिंजो पाण थी वेंदो, छाकाणि त असांजे अंदरि खे, असांजी आत्मा खे एतिरी ताक़त आहे, मुंहिंजी श्रद्धा, विश्वास, यकीन या कंहिं चीज़ जो मज़बूत इरादो हुजे त पोइ हू सॼी प्रकृति खे फेरे छॾींदो आहे, कुदरती नेचर खे ई फेरे छॾींदो आहे, सभु कमु पंहिंजो पाण थियणु लॻंदा आहिनि। तंहिंजे करे असांजी सोच, असांजा वीचार उहे सकारात्मक, बहितर ऐं पॉज़िटिव हुजणु खपनि। असांजा वीचार जेतिरा शुद्ध हूंदा, असांजी सोच जेतिरी पवित्र हूंदी, ओतिरो ई असांजो जीवन शुद्ध, पवित्र ऐं बहितर थींदो, ऐं ओतिरो असां कई गुना वधीक पाए सघंदासीं। जीअं हू शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जी मिसाल, हिकिड़ो शख़्स साईं जी दामन में आयो, जैसे मां चाहींदो आहे मालिक तरफ़ वधां, मुंहिंजी तमन्ना हूंदी आहे, पर मोह माया सभु कुझु हूंदो आहे, उन वरी हेॾे होॾे थी वेंदो आहे। तंहिंजे करे उतो जी वैभव, ख़ूबसूरती, बहितर ॾिसी करे वरी मुंहिंजो मन हेॾे होॾे थी वेंदो आहे। तंहिंजे करे आशीष करो जे मालिक तरफ़ वधां। असांजे दोस्तों, संसार जी ख़ूबसूरती में ई, चङाई में ई हूंदो आहे बस्ती का, उनजे वैभव में आहे, उनजे लेख में आहे। चया चथी का जंहिं नेम ते वियो त मुंहिंजे पोइतां वेही राजा, ऐं जीअं पोइतां नेम में वेठो साईं जन जे, जीअं नेम शुरू थियो, मुंहिंजो नेम में ई ध्यानु पियो लॻे, मैं रोज थियो आहे, मां स्वर्ग में पहुची विया, हिते पहुची विया, उते जो वैभव, ख़ूबसूरती, राज जवाहरात, महल, जेको बि उतो जो हूंदो उहो सभिनि खे ॾिसण में पियो अचे, ऐं कई गुना वधीक उनखे अॻिते ॿियो कुझु ॾिसण ते पियो अचे। एतिरो ख़ूबसूरत बहितरीन माहौल, प्यार मोहबत वारो ॾिसी करे नेम जो उथियो, चयसि मां घणो कुझु ॾिठो, साईं ॾिस पोइ इहो हुजे ई।
जहाज़ भई त कुझु आई न मूंखे सभु कुझु एतिरो मिलंदो। ऐसा ही नहीं कुछ। ठीक है, तो ये रोज़ नेम ध्यान में जंहिं महिल वेह तो इहो रोज़ नेम कर, ऐं तोखे मिलणु शुरू थींदो, ऐं उनखां कई गुना वधीक तोखे मिलंदो। ऐं ओड़ी चाहत में नेम ध्यान शुरू कयो। जॾहिं 10-12 महीने खां बाद में आयो, साईं जे चरणनि में अचे, चए साईं मां नेम ध्यान कयो, पहिरियों त मां संसार खे सम्झंदो हुउमि, बाद में उन स्वर्ग ऐं इन्हनि खे सम्झंदो, पर जीअं मां तव्हांजो नेम ध्यान कंदो वियुमि, मां त पहुचंदे पहुचंदे वैकुंठ ताईं पहुची वियुमि, ईश्वर ताईं पहुची वियुमि। पहुचण खां बाद उते पहुचण खां बाद स्वर्ग संसार सभु कुझु फिका नी, सभु कुझु पहुचण खां बाद हाणे मां सभु कुझु पाए वरितो, सभु कुझु अची तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं, असां कॾहिं बि भुलिजी करे पंहिंजे अंदर खे न भुलिजो। असां सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं, जीअं असांजो संसार ऐं साहिब ॿिन्ही खे पायूं, ईश्वरता ताईं पहुचो। असांजो अंदर बि ओतिरो शुद्ध ऐं पवित्र हुअणु खपे। आम तौर असां इंसान जेके बि आहियूं, असां ग़लती उते कंदा आहियूं, जीअं नेम ध्यान शेवा सिमरन शुरू कंदा आहियूं, जीअं असांखे थोरो भाग लॻणु शुरू थींदो आहे, जीअं थोरो अॻिते वधंदा आहियूं, असां हिकदमि थोरो वरी माहौल बदिलबो आहे, पंहिंजो पाण खे पोइ खणी वेंदा आहियूं बजाए अॻिते वञण जे। जॾहिं त असांखे हूंदो आहे असांखे कई गुना वधीक अॻिते पाइणो आहे, पर असां थोरे में असांजी हालति ईअं थी वेंदी आहे जीअं कोई ॿार कोई रोए पियो, का चाह थो ॾियसि, ॿार बसि पोइ हिकिड़ो या झिझड़ो ॾियोसि या खेॾणो ॾियोसि, या उहा गाॾी ॾियोसि जेका पंहिंजे हथ सां रोड़ाए थो वरिते, न पाण चढ़ी सघे न ॿिए खे ॾे। उन ॿार वारी हालति असांजी हूंदी आहे, भई हिकिड़ो खेॾणो हथ में अची वेंदो आहे, थियो आहे थी वेंदो आहे, बसि हुन कुझु कहिड़ा हूंदा। इन करे इहा चीज़ असांखे जेका शुरू में थोरो कुझु असां वधंदा आहियूं, असां बसि उते ई बीह रहंदा। जॾहिं असांखे हिन संसार खे बणाइणो आहे, अॻिते ई कुझु वधाइणो आहे, अॻिते ई कुझु ठाहिणो आहे, तंहिंजे करे अॻिते वधण जे लाइ उन सचे साईं जो नेम ध्यान वचन वाणी संदेश आदेश असां पंहिंजे जीवन में खणी करे हलूं। असां पंहिंजो कुझु वक़्तु उनखे ॾियूं ज़रूरु, उन सचे साईं जी रहमतुनि में असां अचूं ज़रूरु। आम तौर असां संसार में गुम थी वेंदा आहियूं, बाक़ी अॻिते ॾिसंदा ई न आहियूं, पाप आहे या पुण्य आहे, चङाई आहे या मंदाई आहे, असां एतिरो खोइजी वेंदा आहियूं जो पंहिंजो पाण खे बि ॼाए छॾींदा। पर जेकॾहिं थोरी सम्झ हुजे, थोरी सम्झ असांजो एॾो वॾो कमाल कंदी आहे। जीअं हिकिड़ो राजा हो, पोइ राजा खे औलाद न हुई। अॻिते जेके राजा थी आया पिया उनजो औलाद हुई, राजा थींदा पिया आया, पर जेको राजा हुनखे औलाद थी कोन। पोइ जंहिं महिल मरे पियो, सभिनी चयूं सही, हाणे तूं वञे पोयों राजा सां कंहिंखे बणायूं, छा करूं, जंहिंजे लाइ वसियत करे जेको कुझु चवे। उहो चवणु सॼो मुल्क जेके ई आहिनि, मुंहिंजी सॼी औलाद आहे, सभु मुंहिंजा ॿार, मां कंहिं हिक जे लाइ छा चवां। इन करे मां चवंदो आहियां मुंहिंजे मुल्क में हर कंहिंखे राजा ई मिले, हर को ख़ुशि हुजे। और जेको राजा ई हूंदी हेॾो हूंदी, विच में नदी वहंदी, वरी परे नदी जो परे किनारे ते बि हिंदी राजा ई हूंदी, पर उहो सॼो जंगल हूंदो, सॼो जंगल। हाणे परे पासे जीअं हुन बजट रखी, पैसा आया तो वञी करे सफ़ाइयूं शुरू थी वियूं, जंगल काटणु शुरू कयूं, उनखे बहितर सफ़ाई सुथराई शुरू थी वई। ॿी बजट में हुनजी डेवलपमेंट रखी छॾे, तो गुल फूल सभु लॻाइणु शुरू करे छॾियूं, ख़ूबसूरत माहौल बनाइणु शुरू कयूं, ख़ूबसूरत पखी परंदा रखणु शुरू कयूं। ऐं 3 बजे ते ईंदे ईंदे हिननि खे एॾो त ख़ूबसूरत करे छॾियो जो हिन खां कई गुना वधीक उहा बहितर पई लॻे। हिकिड़ी टूरिस्ट स्पॉट बणिजी वियो,
3 सालनि में एॾो थोरी ख़ूबसूरत परे माहौल खे करे छॾियो, एतिरो त वणंदड़ करे छॾियई। ऐं जीअं 3 साल पूरा थिया आहिनि की कंहिं कोन चयो जो मुंहिंजो टाइम पूरो थियो, मूंखे परे पासे छॾे चयो, मां पंहिंजो वञा थो होॾे। सभिनी चयोसीं तूं अकेलो कीअं वेंदे, असां सभु तोसां गॾु हूंदासीं, हिते केरु रहंदो, असां तोसां गॾु होॾे हलंदासीं। सो हक़ीक़त हुई, इहा हालत असां सभिनी जी हूंदी आहे। असां जेकॾहिं हिते ईअं ई खोइजी वेंदा आहियूं पाप में, पुञ में, में होॾे, त पोइ जॾहिं अॻिते वेंदा आहियूं त पोइ नरक जा धका हूंदा आहिनि, पोइ तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि।